चालू कजान बस। अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स, अॼु असां पढ़ंदासीं नील बोहर से एटॉमिक मॉडल। हिन खां अॻु में असां रदरफोर्ड से एटॉमिक मॉडल पढ़ियो ऐं रदरफोर्ड से एटॉमिक मॉडल जेको आहे उनजी हिकिड़ी अहम जेका आहे उहा पेशरफ़्त इहा आई त रदरफोर्ड जे एटॉमिक मॉडल मुताबिक़ त कंहिं बि एटम जे मर्कज़ में न्यूक्लियस थींदो आहे ऐं न्यूक्लियस में पॉज़िटिव चार्ज हूंदा आहिनि ऐं पॉज़िटिव चार्ज जे ॿाहिरां जेको आहे इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे न्यूक्लियस जे चौधारी रिवॉल्व कंदा आहिनि। पर रदरफोर्ड जे एटॉमिक मॉडल मुताबिक़ त एटम जेको आहे उहो अनस्टेबल आहे, यानी जॾहिं इलेक्ट्रॉन रिवॉल्व कनि था त रिवॉल्विंग जे दौरान जेको आहे पंहिंजा इलेक्ट्रॉन जेको आहे तवानाई ख़ारिज कंदा आहिनि ऐं हिकु ॾींहुं ईअं बि थींदो त इलेक्ट्रॉन न्यूक्लियस में किरी पवंदा। यानी रदरफोर्ड जे एटॉमिक मॉडल मुताबिक़ त एटम जेको आहे अनस्टेबल आहे। नील बोहर बेसिकली रदरफोर्ड जे एटॉमिक मॉडल खे बहितर करण जी कोशिशि कई ऐं उन जा जेके वीक पॉइंट्स हुआ उनखे बहितर करण जी कोशिशि कई। ऐं नील बोहर जेको आहे मैक्स प्लांक से जी क्वांटम जेका थ्योरी हुई या क्वांटाइजेशन ऑफ एनर्जी या क्वांटम एनर्जी जेको आहे उन खे बेस बनाए ऐं पंहिंजो जेको मॉडल आहे उहो पेश कयो। हाणे रदरफोर्ड जे नील बोहर जे एटॉमिक मॉडल मुताबिक़ त जॾहिं न्यूक्लियस जे ॿाहिरां इलेक्ट्रॉन गर्दश कनि था त हू मुसलसिल पंहिंजी तवानाई जेको आहे उहे ख़ारिज कोन था कनि। ऐं उन खां अलावा नील बोहर जेको आहे हाइड्रोजन जो जेको एटम आहे जेको सादे में सादो एटम आहे जंहिंजे मर्कज़ में हिकु प्रोटॉन आहे ऐं उनजे ॿाहिरां हिकु इलेक्ट्रॉन आहे उनखे बेस बनाए ऐं पंहिंजो ई मॉडल पेश कयो। हाणे असां कुझु उन जा पास्टुलेट्स बि पढ़ंदासीं जेके नील बोहर ॾिना ऐं हिन तरह सां हुनजो नील बोहर जो ख़्यालु हुयो त इलेक्ट्रॉन जॾहिं गर्दश कनि था न्यूक्लियस जे ॿाहिरां त हर ऑर्बिट जेको आहे हर इलेक्ट्रॉन जे लाइ पंहिंजो पंहिंजो मखसूस आहे, यानी उहे जल्दी जेको आहे न्यूक्लियस में न किरंदा। हुननि जी जेका तवानाई आहे उहा हर ऑर्बिट जी पंहिंजी पंहिंजी जेका आहे उहा मुक़ररु आहे। त हाणे हिन मॉडल मुताबिक़ नील बोहर जे एटॉमिक मॉडल मुताबिक़ जेके हुन मेन पॉइंट्स ॾिना असां जेकर हुननि खे पढ़ी ऐं उन्हनि खे एक्सप्लेन कयूं त अञा तव्हांखे वधीक जेको आहे सम्झ में ईंदो। नील बोहर जे एटॉमिक मॉडल मुताबिक़ इलेक्ट्रॉन रिवॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्कुलर पाथ्स कॉल्ड ऑर्बिट्स या एनर्जी लेवल्स। यानी नील बोहर जे एटॉमिक मॉडल मुताबिक़ त इलेक्ट्रॉन जेको आहे सर्कुलर ऑर्बिट में घुमनि था ऐं उन्हनि खे उन ऑर्बिट जो बि नालो ॾिनो ऐं एनर्जी लेवल जो बि नालो ॾिनो। उन खां पोइ सेकंड जेको हिन जो पॉइंट आहे उहो इहो आहे त एज लॉन्ग एज इलेक्ट्रॉन रिवॉल्व अराउंड दी न्यूक्लियस, यानी जीअं जीअं इलेक्ट्रॉन मर्कज़ खां ॿाहिरि ऑर्बिट में रिवॉल्व करे थो इट नाइदर एब्जॉर्ब नॉर लूज़ एनर्जी, यानी जॾहिं इलेक्ट्रॉन घुमे थो न्यूक्लियस जे ॿाहिरां त हू पंहिंजी तवानाई ख़ारिज कोन थो करे। सच ऑर्बिट्स आर कॉल्ड स्टेशनरी ऑर्बिट्स। स्टेशनरी जी माना आहे बीठल हिकु जाइ ते, यानी ऑर्बिट ख़तमु कोन थींदो, हुनजी तवानाई ख़तमु कोन थींदी। इहो हिकु ई जाइ ते उहो ऑर्बिट जेको आहे बरक़रार हूंदो पर इलेक्ट्रॉन बि उन में घुमंदो, ऑर्बिट ख़तमु न थींदो। उन खां पोइ थर्ड जेको आहे ही ॾाढो हिन जो ज़बरदस्त जेको आहे पास्टुलेट आहे, उनखे ॾाढी अंडरस्टैंडिंग जी ज़रूरत आहे, सम्झण जी ज़रूरत आहे। उहा आहे एंगुलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, यानी इलेक्ट्रॉन जो जेको एंगुलर मोमेंटम आहे इज़ एम वी आर बराबरि आहे NH/2π। हाणे हिन में जेके टर्म आहिनि नील बोहर जे मुताबिक़ बाबा हिकिड़ो इलेक्ट्रॉन हूंदो आहे, उनखे मास बि हूंदो आहे, उन खां पोइ उनजी वेलासिटी हूंदी आहे ऐं उन खां पोइ आर जेको आहे न्यूक्लियस खां ॿाहिरि जेको ऑर्बिट आहे उन में डिस्टेंस बि हूंदो आहे। NH एन जेको आहे नंबर ऑफ ऑर्बिट आहे, माना हिकु ऑर्बिट ॿ ऑर्बिट टे ऑर्बिट या एनर्जी लेवल। एच जेको आहे प्लांक से कांस्टेंट आहे। 2π जेको आहे
टू पाए जी माना है त आर्बिट जेको हिन सर्कुलर चयो आहे त बाबा उनजो सर्कुलर जेको आहे माना हिन तरह सां आहे त बेसिकली असांखे ख़बर आहे त हिकिड़ो सर्किल जेको आहे बेसिकली तव्हांखे ख़बर आहे त हिनखे जेकॾहिं हाफ असां कंदासीं सर्किल खे त 180 डिग्री जे बराबरि थींदो। हाणे 180 जेको आहे असांखे ख़बर आहे त 180 डिग्री जेको आहे हिकु पाए जे बराबरि आहे। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इलेक्ट्रॉन हितां खां घुमे थो ऐं हिते त कोन थो अचे। असां त तव्हांखे चयो आहे त बाबा नील बोहर चए थो त हितां खां मुकमिल तौर ते सर्कुलर थो घुमे, यानी हिन जो सेकेंड राउंड बि करे थो प्रॉपर, त यानी ॿियो हिसो जेको हिन सर्किल जो आहे उहो बि जेको आहे 180 जे बराबरि आहे, यानी ॿी पाए थी वई। त ओवरऑल इलेक्ट्रॉन जेको आहे माना 2 पाए जेको आहे 2 पाए में हुनजो एंगुलर मोमेंटम आहे। त इहो हिकिड़ी ॾाढी जेको आहे डेवलपमेंट ही नील बोहर जी। उनखां पोइ नील बोहर चवे थो व्हेन एनर्जी इज़ सप्लाइड, जॾहिं असां जेकॾहिं एक्स्ट्रा तवानाई, हूं त ॿुधाए थो त बाबा न तवानाई लूज़ थो करे न गेन थो करे, पंहिंजे मखसूस ऑर्बिट में इलेक्ट्रॉन घुमे थो, पर जेकॾहिं असां एक्स्ट्रा तवानाई उनखे ॾियूं था व्हेन एनर्जी इज़ सप्लाइड इट जम्प्स फ्रॉम लोअर ऑर्बिट टू अ हायर ऑर्बिट। हाणे जेकॾहिं असां तवानाई कंहिं बि एटम खे ॾींदासीं त यकीनन हू जेको आहे इलेक्ट्रॉन जेको आहे लोअर ऑर्बिट मां हायर ऑर्बिट में वेंदो, जंहिंखे असां एक्साइटेड स्टेट बि चवंदा आहियूं, हुनजी तवानाई वधी वेंदी। इट इज़ अनस्टेबल, पर हाणे जॾहिं हायर ऑर्बिट में वेंदो आहे त हू अनस्टेबल हूंदो आहे। एक्साइटेड स्टेट जेको आहे न उहो एटम जी अनस्टेबिलिटी हूंदी आहे, यानी हू ॿाहिरि वेंदो त अनस्टेबल हूंदो, वरी वापसि पंहिंजे ओरिजिनल स्टेट में ईंदो। पोइ छा थींदो? इट इज़ अनस्टेबल जम्प्स बैक टू दी ओरिजिनल ऑर्बिट, वरी हू वापसि ईंदो त पोइ छा थींदो? चेंज इन एनर्जी अकर्स, माना जेका हुनजी तवानाई असां एक्स्ट्रा ॾिनी हायर ऑर्बिट में वियो वरी वापसि ईंदो त उहा तवानाई जेका असां ॾिनी वापसि जेको आहे उहो हू ख़ारिज कंदो, त उहा तवानाई जेका बराबरि थींदी डेल्टा ई इज़ इक्वल टू E2 माइनस E1 इज़ इक्वल टू एच न्यू, यानी एच जेको आहे प्लांक्स कांस्टेंट आहे ऐं न्यू जेको आहे वेलासिटी ऑफ लाइट आहे, यानी तवानाईअ में जेका तब्दीली ईंदा आहे डेल्टा मीन्स चेंज इन एनर्जी। उनखां पोइ आहे इलेक्ट्रॉन रिमेन इन ऑर्बिट हैविंग दी इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन। हाणे रदरफोर्ड असांखे जेका ॻाल्हि पे कई त हुन चयो त बाबा हिकु ई फोर्स जेको आहे इलेक्ट्रॉन ते जेको आहे थिए थो, जेको न्यूक्लियस में न्यूक्लियस जेको आहे इलेक्ट्रॉन खे छिके थो पंहिंजे तरफ़, यानी हिकिड़ो ई फोर्स अचे थो जंहिंखे असां सेंट्रीपिटल फोर्स था चऊं। पर नील बोहर चए थो त ॿ फोर्स एक्ट थियनि था ड्यूरिंग दी रिवॉल्विंग ऑफ दी इलेक्ट्रॉन, हिकिड़ो सेंट्रीपिटल फोर्स, ॿियो सेंट्रीफ्यूगल फोर्स। माना हिकिड़ो फोर्स अहिड़ो आहे जेको न्यूक्लियस खां इलेक्ट्रॉन खे ॿाहिरि खणी थो वञे ऐं ॿियो फोर्स अहिड़ो आहे जेको न्यूक्लियस खां ॿाहिरीं ऑर्बिट खां न्यूक्लियस ॾे खणी थो अचे, यानी ॿ फोर्स इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स जेको आहे एटम ते इलेक्ट्रॉन ते जेको आहे थियनि पिया, जंहिंजे करे इलेक्ट्रॉन जेको आहे उहो स्टेबल आहे, ऑर्बिट जेको आहे स्टेबल आहे। त हाणे असां हिन नील बोहर जे मॉडल में असां इहो बि क्लियर कयो त बाबा क्वांटम थ्योरी जेका आहे जंहिंखे असां शुरू में ज़िक्र कयो त क्वांटम थ्योरी जेको आहे त माना रेडियंट एनर्जी एब्जॉर्ब्ड आर लॉस्ट इन दी फॉर्म ऑफ फोटॉन आर स्मॉल पैकेट्स, जंहिंखे असां जेको आहे क्वांटम ऑफ एनर्जी चवंदा आहियूं, बंडल ऑफ एनर्जी चवंदा आहियूं, यानी तवानाई ख़ारिज थिए थी या लूज़ थिए थी नंढनि नंढनि पैकेट्स में, जंहिंखे आम जेका लाइट आहे उनखे असां फोटॉन चवंदा आहियूं। त उन बेस ते उन थ्योरी ते जेको आहे नील बोहर जो जेको मॉडल आहे उहो डिपेंड थो करे, ऐं नील बोहर ॾाढो एटम खे जेको आहे स्टेबिलिटी शो कई आहे, पर यकीनन हिन में हिन जा कुझु ड्रॉबैक्स बि आहिनि, छो त हीअ सादा एटम आहिनि जंहिंमें हिकु इलेक्ट्रॉन आहे, उन्हनि जे लाइ हीअ जेको आहे वधि में वधि कारगर आहे। पर जेके ॿिया एटम आहिनि जंहिंमें हिक खां वधीक इलेक्ट्रॉन आहिनि उते जेको आहे हिन थ्योरी खे एक्सप्लेन करणु जेको आहे ॾाढो मुश्किल थिए पियो। वरी असांजा ॿिया जेके साइंटिस्ट आहिनि उहे वरी नील बोहर खे करेक्ट करण में उन्हनि पंहिंजो वरी किरदारु अदा कयो आहे। उमेदु आहे त जो की नील बोहर जी थ्योरी जेका आहे उहा यकीनन तव्हांखे सम्झ में आई हूंदी। को सुवाल हुजे त तव्हां कमेंट्स में पुछी सघो था। महिरबानी, थैंक यू।